नाज़रीन, लखी गुलाम शाह तालुके जे चक शहर जो ड्रेनेज निज़ाम नाकारा हुजण सबबि गंदो पाणी घरनि ऐं रोडनि ते काहे पियो आहे, जंहिं करे रहवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी पिया आहिनि। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे हिदायतुल्लाह महर। लखी गुलाम शाह तालुके जे सभ खां वॾी टाउन चक शहर जेका 6 वार्डनि ते मुश्तमिल हुजण सां गॾु 30,000 आबादी ते ॿुधल आहे, जेको क़दीमी शहर हुजण बावजूदि ड्रेनेज सबबि शहर उजड़ियल आहे। करोड़े रुपयनि जी लाॻत सां तामीर करायल ड्रेनेज नालो मुकमल तौर ते नाकाम थी वियो आहे, जंहिं सबबि 80 एकड़ ज़रई ज़मीन मुकमल तौर ते बंजर बणिजी वई आहे। गंदो पाणी शहर मां न निकिरण सबबि मिठो पाणी मुकमल तौर ते खारो थी वियो ऐं गंदो पाणी घरनि में बीठल नज़र अचे थो। उन ई हवाले सां सुञाण धुरनि पारां आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। पब्लिक हेल्थ जो त जेतिरे क़दुरु असांखे हीअ इल्मु आहे त हीअ त असां त नंढा ई आहियूं, त असां त हिनखे ईअं ई था ॾिसंदा अचूं इन ज़बून हालत में। इहो पाणी निकिरे ई नथो, इन्हनि जो सॼो सिस्टम जेको आहे त उहो हुन जेको पहिरियों उहो तरीक़ेकार हुयो उहो त हुयो। आबादी बि घटि हुई त निकर अचे पोइ निकिरी पियो। हाणे आबादी वधीक आहे, उन जे सिलसिले में उन जे लिहाज़ खां इहे सॼो सिस्टम जेको आहे हिननि जो हीउ पुराणो आहे, उहो क़दीमी आहे, हिन खे ख़तमु कयो वञे ऐं असांजे शहर वारनि खे सुख जो हिकिड़ो साहु ॾियणु खणण जे लाइ को तरीक़ो ॾिनो वञे। हिते ज़रई ज़मीन थींदी हुई ऐं ज़रई ज़मीन हिन वक़्तु उहा गंदे पाणीअ जी लपेट में अची चुकी आहे। असांजी जेका आबादी मुतासिर थी आहे, माशी नुक़सानु पिणु रसियो आहे ऐं हिन पब्लिक हेल्थ जेको इदारो आहे, हेॾो वॾो इदारो आहे, उन जी बेध्यानी आहे। उन जी बेध्यानीअ जे सबबि चक शहर जो डिस्पोज़ल केतिरनि ई सालनि खां बंदि आहे। शहर जो डिस्पोज़ल सही हूंदो त इंशाल्लाह नेकर बि निकिरी वेंदो। इन सां क़ब्रिस्तान खे वॾे में वॾो नुक़सानु क़ब्रिस्तान खे अचे थो, जेको क़ब्रिस्तान हिन महिल बि सिम में बीठो आहे। अॼु सिम किथे बि कोन्हे, क़ब्रिस्तान में अञा बि सिम आहे। हज़ारे घर आहिनि, सॼनि जो पाणी ख़राबु थी वियो आहे ऐं बीमारी अची करे जेको तंग करे छॾियो आहे। ॿार बचो हिकु न ॿियो टियों चोथों बीमार आहे ऐं उनखां पोइ काफ़ी लखनि जी बजट अचे थी, करोड़नि जी बजट, पर हिन महिल ताईं असां हिकिड़ो रुपयो बि न ॾिठो आहे। मुंहिंजे घरनि में पाणी बीठल आहे, उहो सिम जो गंदो पाणी आहे, उहो असांजे घरनि में बीठल आहे। मिसाल ॻाल्हि, उहो गंदे पाणीअ जे करे असांजी जॻहियूं हेठि आहिनि, असां ग़रीब ऐं मथे नथा कराए सघूं। चक शहर जूं जेके हिते सिंध पब्लिक खाते जो नाकारा सिस्टम लॻो पियो आहे, उन ई हवाले सां चक शहरनि जा वीचार ॿुधा। हुननि जे रहवासी जेके हितां जा आहिनि, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सॼे शहर जो जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे, उहो मुकमल तौर ते नाकाम बणियल आहे। गंदो जेको पाणी हिते बीठल आहे, उहो पाणी निकाल कराए ॾिनो वञे ऐं सुख जो साहु